अस्सलामुअलैकुम। बुलड़ी शाह करीम ज़रिए तव्हां जे मल्टीनेशनल टारगेट कंपनी पारां कमाल 121 आदमी विज जी आगाही मुहिम शुरू है। बुलड़ी शाह करीम बरसां जाड़ा वाह लॻ एक सेमिनार मुनक़द कयो जंहिंमें इलाइक़े जे ज़मींदार बाबुल लाशारी, ताज मोहम्मद लाशारी, यार मोहम्मद लाशारी, हाजी प्यारो लाशारी ऐं ॿियनि सवनि जी तइदाद में ज़मींदारनि शिरकत कई। हुन मौक़े ते टारगेट कंपनी जे RSM ऑफिसर वाजिद साहिब, एरिया सेल्स ऑफिसर शबीर अहमद, दिलीप कुमार, आमिर अब्बासी पिणु आगाही मुहिम वारे सेमिनार में शिरकत कई। हुन मौक़े ते सेमिनार खे ख़िताब कंदे ज़मींदार खे आगाही ॾींदे टारगेट कंपनी जे RSM वाजिद साहिब चयो त टारगेट कंपनी जे कमाल 121 सारियुनि जे विच में 120 मण ताईं पैदावार वधाइण जी सलाहियत आहे। हिन में ज़मीन खे बि वॾो फ़ाइदो आहे। हिन चयो त फसल 100 खां 120 ॾींहंनि में पची तयारु थींदो आहे। सारियुनि जो संग मज़बूत, थुल्हो ऐं महफ़ूज़ रहंदो आहे। हिननि चयो त सारियुनि जे फसल जे हिकु सुटे में 315 खां 350 ताईं दाणा थींदा आहिनि। जॾहिं त ज़मींदार ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो त टारगेट कंपनी जे ज़रिए दवाउनि मां सुठी ऐं ज़्यादा पैदावार मिले थी, जंहिंमें असां ज़मींदार बि ख़ुशहाल आहियूं। ॿिए ज़मींदारनि खे बि घुरिजे त टारगेट कंपनी जो ॿिज इस्तेमालु कनि। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो लाल TV न्यूज़। बुलड़ी शाह करीम।